तो गोले मार दो पर खोड़ गालन और जेकरे को काजाई कुतो मुर्तद थी पियो तो गोले मार दो काजाई मुर्तद समझो फर्क का भी नहीं है अकलियत ट्रिक्ट न दियो वही मुर्तद है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि ज़माने में कुरान की आयत आई तो वो ज़मानो ईंदो जो मानू मुर्तद थींदा पोए आऊं रब इन्हनि मुर्तदन के खत्म करण जे लाइ आसमान का मलाइका कोन मोकिलींदुसि खत्म करण जे लाइ पत्थरनि जो मींहुं कोन वसंदो इन्हनि मुर्तदन के खत्म करण जे लाइ जमीन कोन फाटंदी बल्कि इन्हनि मुर्तदन के खत्म करण लाइ इन्हनि मुर्तदन के पादरन हण लाइ आऊं रब उहे बाना मैदान ते आणींदुसि जेके बाना मूं अल्लाह जा महबूब तरीन इंसान आहिनि मूं रब जो उन्हनि सां प्यार आहे मुंहिंजा महबूब आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि जो मूंसां प्यार आहे उन्हनि जो मूंसां प्यार आहे मुंहिंजो उन्हनि सां प्यार आहे आऊं पंहिंजा महबूब तरीन इंसान मैदान ते आणींदुसि उन्हनि इंसाननि जी निशानियूं कहिड़ियूं आहिनि मोमिननि जे मथां वाधारा अज़िल्लतुन अलल मोमिनीन और इज़्ज़तुन अलल काफ़िरीन काफ़रनि जे मथां कड़क ऐं सख़्त मोमिन ॿार में वाधारा युजाहिदून फी सबीलिल्लाह जज़्बे जिहाद सां भरपूर जॾहिं जिहाद जो ऐलान थींदो मुर्तदन सां त पंहिंजा बि रोकींदा जॾहिं बि जिहाद जो ऐलान थींदो न त पंहिंजा रोकींदा जो अॼु ॾींहुं ताईं इहो किसो हले पियो हलो इस्लामाबाद 26 मार्च इंशाअल्लाह नगारो वॼी चुको आहे इंशाअल्लाह मौलवी साहब कणकनि में लापारा ऐं बि बादशाह माण्हू हुयो आख़िरकार बच्चनि जो बि हक़ आहे ज़ाल जा बि मौलवी साहब हक़ आहिनि ऐं इस्लामाबाद त हलो बि ख़बर घणा ॾींहं लॻनि 10 ॾींहं लॻनि 15 ॾींहं लॻनि पोइ बहाना ईंदा साम्हूं कणक जो बहानो ज़ाल जी हक़ बच्चनि जा हक़ सभु यादि ईंदा दुबई में नौकरियूं थियूं मिलनि कंपनीअ में जायूं ख़ाली आहिनि 20 सराड़ी मथां 20 माण्हू खपनि जिन खे असां दुबई जे कंपनी में भर्ती कंदासीं 5 लख रियाल पगार मिलंदो महीने में अप डाउन ऑटोमोटर जहाज जी टिकट फ्री मेडिकल अलाउंस भी मिलंदो रहण जे लाइ कमरो मिलंदो मानी टिकट फ्री 5 लख रियाल पगार मिलंदो 20 माण्हू खपनि सराड़ी मां साईं मुंहिंजो नालो साईं महिरबानी साईं हा ईमानदारी करो साईं मुंहिंजो नालो साईं हा मुंहिंजो मूं 20 घुरिया 200 थी थी रहिया जी मुंहिंजो नालो साईं मुंहिंजो मुंहिंजो नालो पर कंपनी वारा चवंदा 2 साल रहणो पवंदो हुते 2 सालनि खां पोइ छॾींदासीं पोइ 2 सालनि जे लाइ हलींदो हा हा हलांदो पोइ ज़ाल वो बच्चा अल्लाह के हवाले 2 साल अल्लाह तैयार दिए इतने साल बच्चा अल्लाह के हवाले ऐसो ये
हल जिहाद ते इस्लामाबाद ज़ाल बच्चा कणक अटकल न करियो जिहाद जो नारो लॻंदो इहे बहाना ईंदा वला यख़ाफ़ून लौमत लाइम अल्लाह जी फरमायो जॾहिं जिहाद जो नारो लॻंदो तॾहिं पंहिंजा रोकींदा पर आऊं जेके मां बाप मैदान ते आणींदुसि उहे कंहिंजी बि मलामत जी परवाह कोन कंदा रुकबा ई कोन क़ुरान जी आयत नथी पर साहबा सम्झो कोन क़ुरान चवे था तो मुर्तद थींदा केर थींदो मुर्तद कॾहिं थींदा क़ुरान अहिड़ो वक़्तु ज़मानो बि कोन ॿुधायो कॾहिं मुर्तद थींदा केर थींदो उन्हनि मुर्तदनि सां जिहाद केर कंदो अलाह जी जो नालो ई राज़ न रखी छॾियो नालो ई कोन ॿुधाई त मुर्तदनि सां जिहाद केर कंदो विच वठी अलाह जी ॻाल्हि करे हलियो वियो त मुर्तद थींदा पोइ उन्हनि सां जहिड़ो थींदो पोइ आऊं पंहिंजा महबूब माण्हू आणींदुसि हाणे ख़बर छा ॻाल्हि त सॼी रात में रही इहो ईअं आहे जीअं ख़ैबर जी जॾहिं जंग लॻी सन 7 हिजरी में तॾहिं यहूदियुनि जा 7 किला हुआ जंहिंमां 6 किला सहाबाए किराम फतह कया हिकिड़ो किलो वॾो जेको हो सभु यहूदी हुन में गॾिजा वॾो गेट बंदि करे छॾियऊं उन में सभु वेठा हुआ अंदरां वेही करे पथर पिया उछलीनि मुस्लमाननि ते गेट न पियो खोले अल्लाह जो रसूल खे इतला ॾिनो वियो साईं 6 किला फतह थी आहिनि हिकिड़ो रहियो पियो आहे बि किलो वॾो गेट बि दौरातो आहे यहूदी सभु अंदरि आहिनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो लअुतियन रअयत गदन रजुलन युहिब्बुल्लाह व रसूलुहु व युहिब्बुहुल्लाह व रसूलुहु यफ्तहुल्लाहु अला यदैहि सुभाणे आऊं झंडो उन माण्हू खे ॾींदुसि जंग जो झंडो उन माण्हू खे ॾींदुसि जेको माण्हू मुंहिंजो बि महबूब आहे अल्लाह जो बि महबूब आहे अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल हुन सां प्यार कनि था उन माण्हू जे हथ ते इहो किलो फतह थींदो अलाए कहिड़ो माण्हू सुभाणे झंडो हुन मर्द मुजाहिद खे मिलंदो जेको फातह ख़ैबर बणिबो सुभाणे झंडो हुनखे ॾींदुसि जेको किले खे फतह कंदो उहो माण्हू कहिड़ा आहे रसूल नालो कोन ॿुधाए सॼी राति सहाबा कचहरियूं कयूं त सुभाणे झंडो हलाइण कंहिंखे थो मिले इहो महबूब माण्हू अलाए कहिड़ो आहे इहो कहिड़ो इंसान जंहिंखे फातह ख़ैबर जो लक़ब थो मिले हर साहिबी जे दिलि में लालच तमन्ना पैदा थी तो सुभाणे खुदा करे रसूल सॾु करे इहो झंडो मूंखे ॾे फलम्मा अस्बह काल ऐन अली इब्न अबी तालिब जॾहिं सुबुह थियो तॾहिं अल्लाह जो रसूल पुछियो त अली किथे आहे कानू या रसूल अल्लाह यस्तकी आइने या रसूल अल्लाह अली जे अखियुनि में सूर आहे अली हली नथो लॻे अखियूं दुखनि थियूं पाण फरमायूं फातूनी बे ईतूनी बे कहिड़ी बि हाल में हुजे अची अचोसि हज़रत अली साईं खे वठी आया अल्लाह जो रसूल घुरायो आहे अली आयो अली ॾे ख़बर छा आहे किसी अखियुनि में सूर आहे पाण फरमायूं वेठो थी पोइ बस कर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आला आईना आहे साईं जी कीअं मुबारक कढी अली जे अखियुनि ते लॻाई सूर ख़तम थी वियो अली तयारु थी वियो अल्लाह जो रसूल फरमायो हीअ तलवार ज़ुल्फ़कार हीअ झंडो हाणे वञी यहूदियुनि सां जहिड़ो कर जॾहिं रसूल सुबुह जो अली खे घुराए झंडो ऐं तलवार ॾिनी तॾहिं साहबा सम्झी विया त कल्ह खां वठी रसूल जंहिं मर्द मुजाहिद जा ऐलान पे कया नालो कोन ते रसूल ॿुधायो कल्ह खां वठी रसूल जे ज़हन में इहो अली हो जंहिंजो कल्ह नालो राज़ में हो अॼु नालो आउट थियो क़ुरान में इन अंदाज़ में को ॻाल्हाए त उहो दौरु ईंदो जो मुर्तद पैदा थींदा पोइ उन्हनि खे पादर लॻंदा पोइ केरु हणंदो उहे माण्हू ईंदा जेके मुरब जा महबूब हूंदा उहे माण्हू जिहाद कंदा ऐं मुर्तद जो पाड़ू पटींदा हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो इन दुनिया में वञण वारो वेंदो आहे साईं जन आख़िर में बीमार आहिनि रसूल जे बीमारी वारे ज़माने में 3 माण्हू खड़ा थिया जिन नबूवत जी दावा कई हुज
उजाऊ नबी हिकिड़े जो नालो असवद अंसी, हिकिड़े जो नालो मुसैलिमा कज़्ज़ाब, हिकिड़े जो नालो तुल्लाह असदी। ये टे दावेदार खड़ा थिया त असीं नबी आहियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत मुआज़ बिन जबल खे फ़ौज ॾिनी त तूं वञ असवद अंसी सां वञी जिहाद कर। इहो जिहाद रसूल जे ज़माने में थियो। साईं जन हाल हयात हुआ जॾहिं साहबा जो लश्कर पहुतो, असवद अंसी जूं फ़ौजूं आयूं, आमूं साम्हूं थिया, जहिड़ो थियो। असवद अंसी क़त्ल थियो। असवद अंसी खे क़त्ल करण वारो रसूल जो सहाबी फ़ैरोज़ हो। हज़रत जिब्राइल रसूल खे इतला ॾिनो त असवद अंसी मारिजी वियो आहे, इनखे मारण वारो तुंहिंजो सहाबी फ़ैरोज़ आहे। रसूल बिस्तरे ते ऐलान कयो, फाज़ फ़ैरोज़, मुंहिंजो सहाबी फ़ैरोज़ कामयाब थी वियो जे अल्लाह जे रसूल जे दुश्मन खे क़त्ल कयो आहे। पर इन जिहाद जी बाक़ाइदे रिपोर्ट मदीने में तॾहिं पहुती जॾहिं रसूल ई दुनिया छॾे चुको हो। रसूल मुआज़ बिन जबल खे रवानो कयो जिहाद ते। हिकु नंबर ॿ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीमारी वारी पोज़ीशन में हज़रत उसामा खे 1500 सहाबा जी फ़ौज ॾिनी त तूं वञ शाम मुल्क जिहाद ते। इहो लश्कर मदीने खां ॿाहिरि निकिरी बाक़ाइदे अटेंशन में वेठो आहे। रुगो ख़ासि हिते निकिरम हिकिड़ो लश्कर जिहाद जो करे, हिकिड़ो लश्कर इंतज़ार में मदीने खां ॿाहिरि आहे। जे नबूवत जा कूड़ा दावेदार खड़ा थिया, उन्हनि मां हिकिड़ो मुसैलिमा हो। उन बि नबूवत जी दावा कई। मुसैलिमा रसूलुल्लाह खे ख़त लिखियो, असांजे नबी खे। उन ख़त में लिखे मैं मुसैलिमत रसूलुल्लाह इला मुहम्मद रसूलुल्लाह फ़इन्नल अर्ज़ निस्फ़ुहा ली व निस्फ़ुहा लक। ये ख़त लिखे पियो मुसैलिमा, आऊं बि अल्लाह जो रसूल आहियां, तूं बि अल्लाह जो रसूल आहीं, पाण ॿई रसूल आहियूं। ज़मीन विरायूं था, हुकूमत विरायूं था, अधु तूं खण अधु आऊं थो खणा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजे जवाब में, ख़त जे जवाब में जेको ख़त लिखाए रवानो कयो उहो ही हो, मिन मुहम्मद रसूलुल्लाह इला मुसैलिमत कज़्ज़ाब फ़इन्नल अर्ज़ लिल्लाहि यूरिसु मन यशा मिन इबादिही। ही ख़त वञे पियो मुहम्मद जे तरफ़ां जेको सचो रसूल आहे, वञे पियो मुसैलिमा ॾांहुं जेको कूड़ो आहे। आऊं सचो आहियां, तूं कूड़ो आहीं। ज़मीन न का तुंहिंजी आहे न का मुंहिंजी आहे, ज़मीन जो वारिस अल्लाह आहे। हिन वक़्तु रब हिन धरती जो धणी ऐं हुकूमत अबू मुहम्मद जी क़ाइम कई आहे, शरीयत मुंहिंजी हलंदी। इहो ख़त जो जवाबु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में मोकिलायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मोकिलायो त हाणे मसला खड़ा थिया। हिकिड़ा अंदरूनी मसला, ॿिया ॿाहिरियां मसला। कहिड़ा अंदरूनी मसला? रसूल खे तड़ केरु ॾे। हर सहाबी चवे थो त रसूल जी ख़िदमत इहा आऊं कयां। पंहिंजो लाश त रखियो हूंदो आहे घर में, पाण मौलवियुनि खे ॻोल्हींदा आहियूं, हली तड़ जो आबादे। अमी पंहिंजे पीउ खे तड़ न ॾिजा, छो त तव्हांखे तड़ लाइण जी ख़बर कोन्हे। शादीशुदा आहियो न, वो पंहिंजो तड़ लायो था या ही ॻाल्हि हो? वो पंहिंजो तड़ लयो वञे, तव्हां ॻाल्हि पिणे जो बि लही वेंदो। मुड़ुस माण्हू खे हथ हुजे, पंहिंजो तड़ लाइजो, पिणे जो नथो लहे। इहो वरी मुल वञी लाहे, मुलनि ठीको कयो। तमसरा था वही होटल ते करियो, गाड़ी था ॾियो, पिणे जा टपड़ सब तूं खणंदे, बन्नीअ जो धणी तूं, बैंक में पैसा पियानो तूं खणंदे, पिणे जी राति जो घड़ी बाम लाए तो दी, आईफोन 11 लाए और खीसे में कढी तो खई, फोन जो धणी तूं, राति जो घड़ी तो खई, पैसा तुंहिंजा, बन्नी तुंहिंजी, पिणे वारी गाॾी बि तो खई, पिणे वारा दुकान बि तो वाला जा, बाक़ी तड़ भुलऊं ॾे छो? टपड़ा ॾींदे, माल विराईंदे, माल जे धणी तूं ई, तड़ मुला ॾी, वरी न हलनि मुला वारी गाॾियूं ॾियो।
असांजे तड़ कोन्हे वारसनि ते आहे जेके वारस टपड़दा मेन न तड़ उहे नी दही ॾिसो ख़बर पवंदा पोइ वरी तबसरा था करे त मौलवी तड़ जा पैसा था वठनि ॻाल्हि न को बि मौलवी मुफ़्त में तड़ न ॾे महांगाई थी वई आहे न भोलड़ इलाही महांगाई कई आहे मुल्क जी मईशत तबाह थी खजाने में टको बि कोन्हे हाणे रोज़ाने अघ पिया वठनि अॼु 13 रुपया पेट्रोल चढ़ी वियो अॼु 5 रुपया खंड चढ़ी वई अॼु 70 रुपया अटो चढ़ी वियो और वो माण्हुनि खे फुरिन पिया बसि आवाम जो रत चूसी मकड़ी हूंदी आहे न जेका जाली लॻाईंदी आहे कोरड़ो जाली लॻाईंदी आहे मकड़ी हुन में मक्खी या मच्छर फासंदो मक फासंदी पोइ मकड़ी छा कंदी उनजो पोइ उते फासी पई सिर्फ उनखे डंक हणी उनजे अंदरि जेको रस आहे उहो चूसे रस चूसे वठंदी बाक़ी खोखली खल हूंदी उहा ॾियारी में टंगी पई हूंदी हीअ आई आहे मकड़ी हींअर असांजे मथां जेको असांजो रस पई चूसे रस चूसे चूसे जॾहिं खोखला थींदा नी न वञो छली खल हूंदी पोइ इहो बोलड़ो त माता कढी पई कब मुलो 12,000 रुपए का घट तड़ न दे रेट मुंह वधाई दे वाह सही वाह जो करे छे एक तड़ी न सोला हम गियर में मुके गियर तड़ दे हम तो सब जो धोना पड़ेगा सवाली गाल है कोई तबसरा ना करे वठण दे हमारे को मुर्स माण्हू गॾियो ई कोन्हे तबसरो करण में जो सवाल आहे तबसरो हींअर आऊं वई इमरान खान बि करे छॾियो तबसरे करण में को ख़र्च कंदी न खबरदार अल्लाह जो रसूल दुनिया में मोकिलायो मसलो खड़ो कयो त रसूल खे तड़ केर दे सबको साहबी चए त आऊं ॾियां फ़ैसिलो केर करे रसूल जी कब्र किथे पहुंचजे हिकड़ा चवंदा खणी हलो जन्नतुल बकी में कफन करियो त सभिनी मुस्लमाननि ते रहमत वसे हिकड़ा चवंदा त रसूल खे खणी हलो मक्के जिते अबन लाजन जूं कब्रूं उते रसूल खे कफन करियो हिकड़ा चवंदा खणी हलो शाम मुल्क जिते नबियुनि जूं कब्रूं उते रसूल खे कफन करियो फैसलो केर करे तो रसूल जी कब्र किथे पहुंचबी रसूल खे तड़ केर दे रसूल जी जनाज़े नमाज जो इमाम केर थिए जनाज़े नमाज कीअं पढ़जे अंदरूनी मसला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में फुरको मटायो सहाबा जा हौस खत्म थी विया हवास जा हलिया रसूल जे जुदाई जे सदमे में हिकड़ा हलिया जा झंगड़ा हिकड़नि त घणो गोरियूं त रब असांखे नाबीन कर हाणे असांखे अखियूं न खपनि अखियुनि जी ज़रूरत हुई इन लाइ त रसूल जी ज़ियारत करियूं रसूल वियो हलियो हाणे अखियुनि खे छा कंदासीं असांखे नाबीन कर हज़रत उमर जहिड़ो जलीलुल क़दर सहाबी तलवार खणी बीह रहियो त जेको माण्हू चवंदो रसूल वफ़ात करे वियो आहे ऐं हुन जो सिर कलम कंदुसि रसूल वफ़ात कंदो ई कोन्हे रसूल वियो आहे असां मिलण ॾिठो मोटी थो उमर खे बि ॻाल्हि सम्झ में न पई अचे त पोइ रसूल बि वफ़ात कंदो आहे हज़रत उस्मान जो ॻाल्हाइण बंदि थी वियो गूंगो ॿोॾो थी करे हेठि करे वेही रहियो साहब जा हौसला कम नथा कनि अंदरूनी मसला खड़ा थी विया ॿारहं मसला ते नबूवत जा दावेदार खड़ा थिया अरब जा कबीला बाराड़ी में जेके जबल में रहंदा हुआ से थ्री मुर्तद थिया के वरी ज़कात जो इनकार करे विया हाणे हिकड़ा ज़कात जा इनकारी हिकड़ा मुर्तद हिकड़ा कूड़ा दावेदार नबूवत जा उन्हनि जो इस्लाम ते हमलो यलगार हुई कूड़नि नबियनि जी मुर्तदनि जी मुनकरीन ज़कात जी इस्लाम ते यलगार हुई रसूल दुनिया में मोकिलाए चुको हो सहाबा जा हौसला कम न पिया कनि अंदरूनी मसला खड़ा थी विया हाणे इन वक्त में उम्मत के केर संभाले ये फैसला केर करे
इन्हनि मुर्तदनि जूं पाड़ूं केर पटे, इहो जिहाद केर करे, मुनकिरीन ज़कात सां केर विड़े, कूड़ा नबुवत जा दावेदार उन्हनि सां जिहाद केर करे। ही नाज़ुक दौर हो उम्मत जे मथां। उन वक़्त में अल्लाह तबारक व तआला जेको माण्हू मैदान ते आंदो उहो अबू बकर सिद्दीक़। अबू बकर मैदान ते आयो, हाणे दा मसला हल थी। अली अब्बास अमीर रसूल खे चढ़ दे, इहो फ़ैसिलो अबू बकर कयो। हाँ, छो त अली रसूल जो सौट आहे, अब्बास चाचो आहे। माना अबू बकर मसलो समझायो त मैयत खे चढ़ उहे ॾींदा कि मैयत जा वेझा माइट हूंदा। अली ऐं अब्बास चढ़ ॾियो, जहिड़ो ख़तम। अबू बकर के तो रसूल जी कब्र उते खोतबी जिते रसूल वफ़ात कई है, रसूल जे लाश के खणी हेडा होडा हलबो न। रसूल जिते वफ़ात कई है न खत वट कब्र खोजो ऐं रसूल वफ़ात कई। अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा हुमैरा कायनात जे मोमिनन जी मां, सुभान अल्लाह, मोमिनन जी मां खुदी जे ऐरू गैरू जी कोने, नथू खैरू जी कोने, खुदी जग। आ अम्मा आयशा मां उन दिया जो मोमिन है, मोमिन हुआ जो आयशा के अम्मा के मेयार कसवतिया समझदा ना। ए जानती आए या जिस आए छाए फैसलो सोनारो कंदो, फैसलो सोनारो कंदो, बुधी जलो। ही रेशमी आए, सोटी आए, फैसलो कपड़े जो दुकानदार कंदो। हीअ मोबाइल 5 किलो वजन रखे थी, फैसलो सामीअ कांटो कंदो तो 5 किलो आयो 5 तोला है, फैसलो कांटो कंदो। हर कई शइ जो मेयार अलग आ, हर कई शइ जो नुज़ूल अलग आ। एक कैफियतूं सुञाणो। कावड़ हुई लही वही, कावड़ हुई पहली पर लही वही। अब बुखार हो पर लही जो। अब वाह ते कल पानी घणो हो पर अज लही जो। अब हाजन वारो जहाज अचे पियो एयरपोर्ट ते लही जो, जहाज लही जो, पानी लही जो, कावड़ लही वही, बुखार लही जो। हर कंहिंजो लहण जो अंदाज़ पंहिंजो आहे, सभिनी जो लहण हिकु जहिड़ो कोन्हे। मौलवी सठ मारते हो हाणे लही आयो आहे, इहो लहण अञा अलॻि आहे। मुंहिंजा दोस्तनि ॻाल्हियुनि खे सम्झो, हर कंहिं शइ जो नुज़ूल अलॻि आहे, हर कंहिं शइ जे परखण जो मेयार अलॻि आहे। हू चवे थो आऊं मोमिन, हू चवे थो आऊं मोमिन, हू चवे थो आऊं मोमिन। अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। फैसलो कुरान कयो त जंहिं कंहिंखे छीको खाइण जी इजाज़त कोन्हे त आऊं मोमिन आहियां, आऊं मोमिन आहियां, पर छीका खणी वेठा आहियो। कुरान फैसलो कयो आहे मोमिन उहो आहे जेको आयशा खे अम्मा चवे, जेको आयशा खे अम्मा नथो चवे उहो मोमिन न आहे। शान सहाबा, शान मुस्तफा, मुस्तफा का हम सफर, मुस्तफा का हम सफर, गली गली नगर नगर नारे तकबीर। उन्होंने देखो मैदान से आयो तो अबू बकर सिद्दीक को अली अब्बास चढ़ दियो हाज़िर। अबू बकर सिद्दीक फैसलो तो करे तो रसूल के जनाजे में इमाम न दियो, बगैर इमाम जे नमाज थींदी, छो तो जिते मोहम्मद पाक का वो पाण इमाम है। सुभान अल्लाह। रसूल के जनाजे नमाज में शुरू इब्राहिमी पढ़ो है न करो। अल्लाह मफ़ल अजना बैतना खाइतना गाइतना सगीरना कबीरना, या जेका दुआ पढ़बी आहे मैयत जे मग़फ़िरत जी, इहा दुआ रसूल जे जनाजे में कोन पढ़बी। छो
तो जीअरा जेके आहिनि से जेकॾहिं इहा दुआ पढ़नि त हिन जो मतिलबु इहो निकिरंदो त उम्मती अलाह साईं खे पाण पैदा कनि त अलाह साईं हिन खे मग़फ़िरत कंदे, हिन खे माफ़ कंदी, हिन जी बख़्शिश कंदी। ऐं वञण वारो रसूल आहे, दुआ घुरण वारा उम्मती आहिनि। उम्मती पिया चवनि था असांजो रसूल पियो अचे, हिन खे माफ़ कंदी। इहो उम्मत खे हक़ी वञे थो जो रसूल लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरनि। इहो हक़ मुहम्मद मुस्तफ़ा जे ज़ात खे आहे त हू उम्मत लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरे। उम्मत खे इहो हक़ कोन्हे। उम्मत खे हक़ आहे त दुरूद पढ़ो। इन जे करे जनाज़े नमाज़ जो तरीक़ो बि सिद्दीक़ सेखारियो। सुभान अल्लाह। 10 ॼणा बीहंदा वञो, दुरूद पढ़ंदा वञो, निकिरंदा वञो। 10 ॼणा बीहंदा वञो, दुरूद पढ़ंदा वञो, निकिरंदा वञो। सभिनी जे किताबनि में लिखियल आहे त मुहाजिर नमाज़ पढ़ी, अंसारनि पढ़ी, सभिनी पढ़ी। पोइ जुदा ॻाल्हि आहे त पाकिस्तान में फूक ते टैक्स आहे कोन जेको जेतिरो फूकूं ॾे। पाकिस्तान फूक ते टैक्स आहे कोन। न जनाज़ो कोन पढ़ूं, रसूल वियो पर रसूल जनाज़ो कोन, रसूल जनाज़ो सहाबा कोन पढ़ियो, बाक़ी ही कुंदर पढ़ी आयो। ही वियो फूकूं न ॾे, सभिनी पढ़ियो, मुहाजिरनि पढ़ियो, अंसारनि पढ़ियो रसूल जो जनाज़ो। टे ॾींहं रखियो जनाज़ो, केरु पढ़े ई न। शुक्र करे त 3 ॾींहं जो कूड़ आहे, 10 ॾींहं जो आया त पांडा करे। ये 10 ॾींहं जी सभा जी आहे त पांडा करे। 3 ॾींहं रखियो। भला ॻाल्हि त ॿुधो, पंहिंजो लाश जेको आहे, पाण जेकॾहिं मरी वञो, पंहिंजो लाश जेकॾहिं न 10 ॾींहं रखिजे घर में त सवलो पियो हूंदो या न पकंदो? न पकंदो न, केरु हथ बि कोन विझंदो। इन करे इहो हुकुम आहे त मैयत जो मरे त जल्दी दफ़न करे, माना धप करे वञे पोइ माइट बि हथ कोन विझंदा। पर रसूल जो लाश जेकॾहिं साल रखियो हूंदो त ॿोड़ो हूंदो, हाणे रहमत जो सबबु हूंदो। इहो अक़ीदे जो फ़र्क़ु आहे। इहो अक़ीदे जो फ़र्क़ु। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो, रसूल जी क़ब्र ते पहुचो, हे जनाज़ो पढ़ो, अंदरूनी मसला हल करे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ सहाबा किराम खे गॾु कयो मस्जिद में, सभु गॾु थियो। हाणे तो ख़ुतबो ॾे, ॿुधो, मन कान याबुद मुहम्मदन फ़इन मुहम्मदन कद मात व मन कान याबुदुल्लाह फ़इन अल्लाह हय्युल ला यमूत। वमा मुहम्मदुन इल्ला रसूलुन कद खलत मिन क़ब्लिहि रुसूल अफ़इन मात औ क़तल इंक़लबतुम अला अक़ाबिकुम व मन यनक़लिब अला अक़बैहि फ़लन यदुर्रल्लाह शैआ। यो अबू बकर जो पहिरियों खुतबो हो मस्जिद में। खबरदार, मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे। अॻ में कई रसूल आया, वक़्त गुज़ारे दुनिया में हलिया विया। जेकॾहिं असांजो बि रसूल दुनिया में वियो हलियो, वञी पंहिंजे रब सां मिलियो, त छा कमी सहाबा वरी इस्लाम में था कढंदा? छा कमी क़ुरान में था कढंदा? छा कमी वरी वापसि फिरी मुर्तद थींदा? छा तव्हां कलमे में था कढंदा? खबरदार, जेकॾहिं तव्हां इस्लाम में था कढिया त पोइ तव्हांजो पंहिंजो नुक़सानु आहे, अल्लाह जो नुक़सानु कोन्हे को। ॿुधो अबू बकर जो ऐलान, जेकॾहिं तव्हां मुहम्मद मुस्तफ़ा जी पूॼा कंदा हुआ त पोइ यादि रखो तव्हांजो माबूद वियो हलियो, पर जेकॾहिं तव्हां अल्लाह जी पूॼा था करियो त तव्हांखे मुबारक हुजनि, तव्हांजो माबूद ज़िंदा आहे, हई आहे कयो। नारे तकबीर। अबू बकर सिद्दीक़ जो पहिरियों ख़ुतबो। हाणे मुतवजह थियो, मुआज़ बिन जबल जी फ़ौज जिहाद करे पई, उन जी तश्कील रसूल कई। ओसामा जो लश्कर रसूल रवानो कयो मदीने खां ॿाहिरि। हज़रत अबू बकर ऐलान कयो, ओसामा तूं 1500 साहब जी फ़ौज वठी वञ, शाम मुल्क जिहाद कर। तुंहिंजी तश्कील रसूल कई, केरु न फ़ैसिले खे रद्द ॾींदो, तूं त वञ जिहाद ते। ओसामा बि फ़ौज वठी वियो हलियो शाम। ख़ालिद बिन वलीद खे घुरायो वियो फ़ौज वटि, मुसैलिमा कज़्ज़ाब सां वञी जिहाद कर। ख़ालिद बिन वलीद फ़ौज वठी वियो आहे मुसैलिमा कज़्ज़ाब सां जिहाद करणु। पहिरीं ख़त्म नबूवत जे मुनकरनि सां जिहाद करण वारो अबू बकर सिद्दीक़ आहे। सुभान अल्लाह। मुसैलिमा कज़्ज़ाब मारिजी वियो, उनखे मारण वारो वहशी हो। असवद अंसी मारिजी वियो,
उनके मारण वारो फैरोज सहाबी हो तुले असदी भाजी यो वनी ईरान लिखो वो पछाड़ी वरी मोटी आयो वरी ॿियो दफ़ो मुसलमान थियो हाणे हज़रत अबू बकर सिद्दीक़ के ज़माने में 3 महाजन ते 2 फौजूं लड़न पई हज़रत मुआज़ बिन जबल जी फौज खालिद बिन वलीद जी फौज ओसामा जी फौज 3 फौजूं मदीने में निकरी वयूं जेके मुख़्तलिफ़ महाजन ते जंग पयूं कनि हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐलान कयो त जेके बि मदीने में बची आयो त सभु गॾिजो छा थो करी कि हेॾा ॿाराड़ी में कबीला मुर्तद थी विया आहिनि उन्हनि खे पालदर हणणा आहिनि जॾहिं अबू बकर सिद्दीक़ ऐलान कयो त गॾिजो अरब जा ॿाराड़ी कबीला मुर्तद थी विया आहिनि उन्हनि खे पालदर हणणा आहिनि उन्हनि लाइ त्याग करिणो आहे गॾिजो तॾहिं सहाबा किराम जे दिमाग़ खे हिन आयत टकराउ हुयो धक कयो तो कुरान जे जन पेशन कोई कई तो ज़मानो ईंदो मुर्तद थींदा तो उन्हनि मुर्तदनि खे पादरनि हणण जे लाइ ऐं पंहिंजा महबूब माण्हू मैदान ते हाणींदुसि वो दौर ही हो जेको कुरान बयान कयो हो उन टाइम में कुरान नालो रांदि में रखियो अॼु ख़बर पई आहे त उहो माण्हू अल्लाह जे ज़हन में जीअं खैबर जे मौक़े ते रसूल जे ज़हन में अली हो जीअं अल्लाह जे ज़हन में उन टाइम खां वठी अबू बकर सिद्दीक़ अॼु मैदान ते आयो अबू बकर मुर्तदनि सां जिहाद करणो आहे कुरान छा चयो त जॾहिं जिहाद जो ऐलान थींदो त पंहिंजा रोकींदा मलामत कंदा सहाबा किराम गॾु थिया हे अबू बकर करे छा थो ओड़ो जज़्बाती 3 महाजन ते जंग पई हले हाणे वरी केतिरो त कयो थई बि फौज कढो त हलो तालो होए छोकिरा को ने इमरान खान हूं तो को रोल त नफ़ारो थी मुंहिंजे साम्हूं वरी ॻाल्हि इमरान खान जी फोन आया त हुकूमत ॾे थी त बंदर जा हाणे ॾींहं पूरा बबकियूं आहिनि पछाड़ियूं हाणे फुकणे में हवा निकिरी सहाबा किराम जो त अबू बकर खे सम्झाए के 3 महाजन ते जंग पई हले ई वरी चेतो त हलो मुर्तदनि सां जहिड़ो करियो कुरान छा चयो त पंहिंजा रोकींदा हाणे साहब गॾिजी हज़रत उमर खे नुमाइंदो मुक़ररु कयो त तूं वञी अबू बकर खे थधो कर तूं सब्र कर उते फौजूं वयूं उहे वठी अचनि मदीने पोइ ॾिसंदासीं हिननि खे फ़िलहाल तकड़ न कर जेकॾहिं हे बचियल खुचियल माण्हू मदीने मां निकिरी विया त मदीनो ख़ाली थी वेंदो बाक़ी रुॻो मायूं बचंदियूं जेकॾहिं दुश्मन मौक़े जो फ़ाइदो वठी मदीने ते हमिलो करे त औरतनि जो दिफ़ा ऐं बचाव केरु त कंदो पर अबू बकर खे सम्झाए केरु उमर तूं वञी सम्झाए हा हज़रत उमर थधा टे हली हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो अबू बकर थधो थी खालिद बिन वलीद जी फ़ौज वई हली ओसामा जी फ़ौज वई हली मुआज़ बिन जबल फ़ौज वठी वियो उहे फ़ौजूं अञा वापसि पहुतियूं कोन्हे मदीने में मर्द माण्हू बाक़ी थोरा आहिनि उन्हनि खे तूं जिहाद ते वठो थो वञी त पोइ रुॻो पोयां मायूं बचंदियूं पोइ दुश्मन जेकॾहिं फ़ाइदो मौक़े जो फ़ाइदो वठी मदीने ते हमिलो कंदो त औरतुनि जो दिफ़ा केरु कंदो औरतुनि जो केरु बचाव केरु कंदो सब्र कर त हो फ़ौजूं अचनि हाणे हज़रत उमर को हुनखे थधो करे त फ़िलहाल थोरो हिनखे ॿ 3 ॾींहं तरस आहियां हज़रत उमर जूं ॻाल्हियूं ॿुधी हज़रत अबू बकर सिद्दीक़ कांवर में आयो हाणे छा थो चवे जो जब्बार फिल जाहिलियत व खवार फिल इस्लाम रजौत नुसरतक व जेतनी जो खुजलानिक है हात मदन नदियो मन कतल वहियो वक्तम दीन अयुनकसो व अनहयुन वल्लाहि लव मनउनी इकालन कानु युअद्दुन इला रसूलिल्लाह लकातलतुम ऐ उमर जॾहिं काफ़र हुई तॾहिं दिलेर हुई मुसलमान थी हुई त वरी बुज़दिल थी हुई मूंखे आसरो हो त तूं मुंहिंजी मदद कंदे पर उल्टो तूं मूंखे बुज़दिल बनाइण सुस्त बनाइण आई हुई हाय अफ़सोस ऐं छा त करियां नबी थियो हलियो रसूल जे दीन ते हमला पिया कनि माण्हू हिकिड़ा कूड़ा दावेदार हिकिड़ा मुर्तद हिकिड़नि ज़कात जो इनकार कयो आहे इन्हनि खे जेकॾहिं पादर न लॻा त रसूल जो दीन ग़ैर महफ़ूज़ थी वेंदो रसूल जो दीन खिलोड़ो बणिजी वेंदो अॼु ज़कात जो इनकार कयूं आहे सुभाणे नमाज़ जो इनकार कंदा छा पोइ हथ करे ॾियां भले रसूल जे दीन ते माण्हू हमला कनि ख़बरदार अब उमर जेकॾहिं न हलिया त अकेलो बि बीठो जिहाद ते सुभान अल्लाह
हज़रत उमर मोटी आयो सहाबा किराम के तीन खलीफतुल मुस्लिमीन मुके जुठ कया आऊं हाणे कोन विजू थोड़ी देर का को सहाबा किराम जो तो हज़रत अबू बकर सिद्दीक घोड़े ते सवार हथ में तलवार मदीने जी लेकिन में ऐलान कलो वने तो मुसलमानो मुतदम सा जिहाद करणो आए को मुसांगे हलनारो जो को मुंजो साथ दे मुनकरीन ज़का सा जिहाद करणो अबू बकर वने तो जेकरे को साथ दे तो हले मुसांगे मुसलमान जो तो खलीफो त अकेलो है घोड़े ते चढ़े वने तो आए तो जज्बाती हाने मोड़नो कोन हाने इनके मोटाई वडो मसलो है केर इनके समझाए सभी साहबा कयो तो हाने शेर खुदा अली उल मुर्तजा के मोकलो तो वो अबू बकर के थलो करे बाकी अबू बकर हाने जोर आए अली साईं दौड़ दो अचे हज़रत अबू बकर सिद्दीक दे घोड़े के वाग में हाथ विझी हज़रत अबू बकर के छाती ला अक़ूल लक इल्ला मा क़ाल लक रसूलुल्लाह यौम उहद शिम सैफक वर्जे इलल मदीना वला तफजना बिनफ्सिक फवल्लाहि इन सजाइना बेक ला यकून लिल इस्लाम निजाम अबदा अबू बकर आऊं तो के वधीक कुछ कोन तो चवा सिर्फ वे लफ्ज तो चवा जेके लफ्ज ओहद जे मैदान ते रसूल तो के चया हुआ जने ओहद जी घमसान जी जंग लगी हर तरफ का दुश्मनन जो हमलो रसूल जे जात ते हो तीर ने तलवारन जा मोह रसूल जे जात जा हुआ सहाबा इकराम रसूल के बचाने खातिर ये रसूल के जात ते की किरा ये कुकड़ पहले बदन जे मता की कर दिया उन टाइम पे अबू बकर तलवार खई छलांग लगाई नारो है तो हे ढीला केरन मुझे महबूब ते हमले करने वाला और नंगे कौन छड़ी जले अबू बकर तलवार खड़ी उठो तले रसूल अबू बकर के बामा चुंदो कि अबू बकर अला तस्मो इनका इंदी बे मंदर ते संगई व बसरी ऐ अबू बकर तू मुंजो अखियों ऐ अबू बकर तू मुंजा कन नहीं ऐ अबू बकर तू बाण के मारा तू मोहम्मद ने परेशान न कर तो या वारो कोने तू शहीद थियण जो शौक न कर मुजा या तोने इलाई कम पाता जाए मुबाश करे रे पानी पिया बलंदा उस जे मैदान ते तो के रसूल कोन छडियो हो अज तो के रसूल जो शौक अली कोन छडींदो घोड़े जी वाग वाला असि सब निकरण ला तैयार सुभान अल्लाह जने अली के चमन ते सिद्दीक घोड़े के वापस गयो तने सब सहाबा नचन मुर्तदम सा याद थियो मुनकरीन ज़कात जो पाड़ू पटी हुई खतन नबूवत जा कूड़ा दावेदार खत्म क्या सबनी फितरन के मोह नहीं जिहाद कई कुरान फरमाई युजाहिदून फी सबीलिल्लाह तो अबू बकर हो जे कूड़न नबियन सा कूड़ा दावेदारन सा जिहाद कयो यो अबू बकर हो जे मुनकरीन ज़कात सा जिहाद कयो यो अबू बकर हो जे मुर्तदम सा जिहाद कयो बिल को अगर फेराए जमीन साफ करे फितनन का दरवाजा बंद करे पक्की पकाई रोटी खिलाफ तबारी उम्र के झोली में विझी सदाई के लाए रोज़े पाक में भांकिर की महबूब खुदा संगत सुन तकबीर आजो का खत्म नबूवत नारे तकबीर और जने तो कुरान कहे तो ये जो हमारा फिलगार कुरान का कहे ये जो हमारा फिलगार कुरान का पूछो तो तू गार छो कोई बंदर छो कयो तो गार में केरा ये जो हमारा फिलगार एक यार जो सरदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये जो हमारा फिलगार एक यार जो सरदार खुदा के दी प्यार सुभान अल्लाह अरे कुरान में कई इकरार तने आसान में नते जोर है इसरा पर करे तो जो कोई इनकार हो नते खुदा जी मान वाह ये मामलदार सुभान अल्लाह असी तो सबरी दा गुलाम हूं असी तो अबू बकर दा गुलाम हूं पर अली साईं दा गुलाम हूं बेशक पर हम कुदरत दी चौकी में जुड़ा कने अली मुसलमान है बेशक हम मुसलमान है ठीक है अब मुसलमान है आई एक गाय मुग्या मत यार ये फैसला आला नहीं आला नहीं मनलो बिल्कुल सही वो मनरू कोन बिल्कुल जेके वजह रब के नु मिलना कोला असी सबना गुलाम है अली जी मुझे बिस्तर पे सुन हाजिर साईं अबू बकर मूसा के हाजिर साईं अली बिस्तर पे सुतो पियो हिजरत वाली रात अली रसूल जे बिस्तर पे सुतो पियो
बिस्तरे जो धनी मोहम्मद पाक अबू बकर जे झोली में सुतो पियो आहे सुभान अल्लाह अली बिस्तरे ते सुतल आहे बिस्तरे वारो सिद्दीक जे झोली में सुतल आहे सुभान अल्लाह अली भी शान वारो जो उनके रसूल जी खत मिली रसूल जो बिस्तरो रसूल जी चादर अली भी शान वारो आहे सिद्दीक भी शान वारो आहे जेके खुद मोहम्मद पाक मिलियो आहे सुभान अल्लाह हाणे सिद्दीक साईं जिन के कुलम ते खणी गारे सौर ते पहुतो आहे वो हाजी सबोरा हज ते ईंदा आहिनि न वो हाजिन खे वठी वेंदा आहिनि ज़ियारत कराइण हलो जबल सौर जी ज़ियारत करे तो वो हाजी करे जबल सौर ते पहुचंदा वाले जबल आहे वो पहाड़ में भी वो हिकड़ी अख पोरींदा वञ केॾो मथे आहे तूं चढ़ त ख़बर पवंदी न मथे चढ़ तो ख़बर पए वो शाबस न सिद्दीक के हुजे जेको कुलनि ते खणी मोहम्मद पाक जो पियो बाबा सुभान अल्लाह वाह हा तूं ख़ाली नथो करे सघे तबसरो तो करी हुन ते जेको कुलनि ते साईं खे खणी वियो आहे ॿुध खबरदार हाणे जॾहिं गार ते पहुता आउं तोखे भला अकुल ॾिनो आहे आउं तोखां थो फ़ैसिलो वठां जॾहिं ॿई गार ते पहुता इन्हनि ॿिन्ही में थकल केरु आहे सिद्दीक छो त अबू बकर थकल आहे अबू बकर वज़न खयो आहे रसूल जे खणी उते पहुतो आहे अकुल चवे थो अबू बकर थकल आहे अकुल चवे थो त गार में अबू बकर सुम्हे छो त अबू बकर थकल आहे वज़न खयो आहे अकुल चवे थो अबू बकर सुम्हे इश्क चवे थो सिद्दीक जागे मोहम्मद सुम्हे सुभान अल्लाह अली सुतो पियो आहे सिद्दीक जागे वेठो अली बिस्तरे ते सुतो पियो आहे सिद्दीक गार में जागे वेठो छो अली वटि बि अमानतूं आहिनि सिद्दीक वटि बि अमानतूं अली वटि काफ़रनि जूं अमानतूं आहिनि सिद्दीक वटि रब काइनात जी अमानत आहे सुभान अल्लाह अमानत नंढी हूंदी नंढ जा लूट हूंदा अमानत वॾी हूंदी घर में बि नंढ फिटल हूंदी किसे में टको ही कोने बाहर में सुमेरो कटे किसे में टको लले या था ये सब कटी ना पर ये 50 अरब रुपया घर में रखा नहीं था ने छोरे के मुझे को बहुत दौर खराब लगो पियो घर में पैसो रखूं कोने ने छोरो 50 अरब रुपया कढाई बैंक में खणी आयो घर में थोड़ा रिपीटर में अठई का तू समझो गेट के तालू हन हाने न नंदा की छोरे के अचे न पी के दिए दे जो त मिलके तो वडी है नंदा पटला अली सुतो क्यों आए तो अमानत मामूली है सिद्दीक जागे तो छोट झोली में अमानत रब कायनात दी है सुभान अल्लाह आहा अली में इज्जत वारो है पर फर्क केड़ो है अली रसूल जे कुलन ते चढ़ियो फतेह मक्के वाले दी अली रसूल जे कुलन ते चढ़ियो बैतुल्लाह जा बुत किराइण ला अली रसूल जे कुलन ते चढ़ियो रसूल सिद्दीक जे कुलन ते चढ़ियो अली जो बार रसूल कयो रसूल जो बार सिद्दीक कयो सुभान अल्लाह अली जो बार रसूल कयो रसूल जो बार सिद्दीक कयो सुभान अल्लाह आहा अली न्याणी वर्ती आ सिद्दीक न्याणी बिरनी आ अली न्याणो है सिद्दीक सोरो है न्याणो पुट जे मिसल है सोरो पी जे मिसल सुभान अल्लाह अब के छल के असा का सबनी जा गुलाम है पर इयो विराम करब कयो आ आहा सानी यसनैने बियो कुरान में बियो पहली नबूवत जी दावा करे ईमान आण वालो मोहम्मद पानी पाण ते पहरियो आए जो ईमान आण वालो अबू बकर पहरियो हज जो अमीर मोहम्मद पाक पाण आए जो हज जो अमीर अबू बकर हिजरत वाली रात एक मोहम्मद पाक आए जो रसाकत अबू बकर गार में एक मोहम्मद पाक आए जो अबू बकर रसूल जे मिंबर ते पहरी बैण वालो मोहम्मद पान आए जो अबू बकर मुसल्ले ते बिहण वालो पहरियो मोहम्मद पान आए
ॿियो अबू बकर ख़बरदार क़ुरान चयो ॿियो त ॿियो हर जाइ ते ॿियो रोज़े पाक में दफन थियण वारो पहिरियों मोहम्मद पाक पाण आहे ॿियो अबू बकर जन्नत जो गेट खुलंदो पहिरियों मोहम्मद पाण आहे ॿियो अबू बकर सुभान अल्लाह ए अबू बकर नंढोला यार गान तो ॿुधो जोरी से यो करो ये कम न जब के अबू बकर कहा नहीं सब जोरी अस्तगफिरुल्लाह न्याणी रसूल के नहीं जोरी जोरी तो वो हिजरत वाली रात जोरी का दी जो जोरी आओ वाला तो ओ बड़ा मिंबर से बैठो जोरी कब गई अल्लाह मुसलो जोरी खिलाफत जोरी मुसलो जोरी कब गई मिंबर से कब जोरी कहीं हिजरत वाली रात कब जोरी कहीं न्याणी जोरी नहीं वो हर वारे उनके जोरी थपे पई वो एड़ो जे जोरावर आहे न वो तू भले पाण के कुटींदो रहो वो जोरी जन्नत में घिड़ी वेंदो जन जोरी जो आदत ही आहे मोहम्मद की फतवा है कि अबू बकर और देख के इमाम जी नमाज पढ़ाई जा सकता है सुभान अल्लाह अतानी जिब्राइल वकाल भी या मोहम्मद इन्नल्लाह यामुरुक अन तस्तसिर अबू बकर जिब्राइल आयो मुके की चई आयो मोहम्मद अल्लाह ताई हुकुम तो करे जडे को कम करे तो अबू बकर का मशवरो करे को कोनी सुभान अल्लाह अल्लाह के रसूल फरमाए मुते जे बे एहसान कया मु सब लाए गया मुते कह जो एहसान बने अबू बकर इतना एहसान कह जो कि अमर जदी खुदा लाई वो अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाती या रसूलल्लाह आसमान जे तारन जे तीन के ने क्यों न पाक फरमायो हां उमर जो ने क्यों सुभान अल्लाह आसमान जे तारन जे तीन तने अम्मा आयशा के असला मुझे पे अबू बकर अल्लाह के रसूल फरमायो उमर जे सजी जिंदगी में ने क्यों अबू बकर जी एकड़ी ने सुभान अल्लाह हज़रत उमर सही फरमाइलो जे के अबू बकर मुसा व्यापार करे त हम तैयार हैं केड़ो हम सजी जिंदगी जे ने क्यों अबू बकर के तजा अबू बकर एकड़ी रात दे एकड़ो दी दे रात केड़ी ओ गार वाली रात मुखे दे दी केड़ो जेदी रसूल वफात कई मुर्तद खड़ा पे अबू बकर जिहाद जो ऐलान कयो यो दी दे हुआ रात दे उमर सजी जिंदगी जो नेक दिया ना लाते यार ए अबू बकर हर के जो पंहिंजो मकाम बुध मैदान महशर ते जड़े कब्र में इंसान खड़ा थी निकरंदा क़यामत जदी रब्बुल आलमीन जो नुज़ुल थींदो हिसाब किताब ला तो सब का पेरी रब भली कर दींदो आए उमर तू भले हथ मिलाए मो रब सा जेके भली कर दींदो रब उमर रब उमर के भली कर दींदो इमाम अली मानू कोना तफसरो करो ब्रेक के पैर रख पुटे आ तफसरो त करो न कर ये के रब भली कर दींदो मैदान महशर में वो उमर हो तेरे रब हिसाब किताब दे लाए वेंदो हिसाब किताब दे तेरे मोहम्मद मुस्तफा आका इनामदार बनी जहान जो सरदार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर के मां जले रब वट पेश कंदा ओ मुजा रब मुजी उम्मत गुनाहगार है केड़ा हिसाब कने अन केतरा तोरी ने ये अबू बकर तो के सामू दो कया जियो वने जियो तोरे खने हिन ते मोहम्मद के नाज सुभान अल्लाह जैसे क़यामत जे रसूल नाज कंदो तो अबू बकर सिद्दीक सुभान अल्लाह अल्लाह ताला तवाया साथी सहाबा किराम सा मोहब्बत आमीन ये नाम भाई बैठो करया कई सब मुके दिसो ता सभनी नजर मोड़ाई नजो आई छा चवंदा सिराड़ी में दसो मौलवी साहब आए कयो ईमानदारी आ सामो बैठो मोहन कनन सामो आई ये चवंदा न वो रसूल जे करे मस्जिद नबी में वही वाइद करे तो सामो वही अखियन सा दीदार करन वाला कनन सा बुझण वाला मोहम्मद मुस्तफा का सहाबा
सुभान अल्लाह ॾिठो उन्हनि ॿुधो उन्हनि हो रसूल जी नबूवत जा शाहिद, निमाज़ जा शाहिद, क़ुरान जा शाहिद, निकाह जा शाहिद, जिहाद जा शाहिद, हज जा शाहिद, शाहिद कूड़ा थिया त केस कूड़ो इनजे करे दुश्मन हमलो करे सहाबा खे ते कढे थो विचां, सहाबा खे कढंदे त न क़ुरान बचंदो, न हदीस बचंदी, न दीन बचंदो। रसूल खां इहो दीन ॿुधण वारा, इहो क़ुरान ॿुधण वारा मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबा आहिनि। रसूल जे ज़माने में 10,000 क़ुरान जा हाफ़िज़ तयार कया हुआ मुहम्मद मुस्तफ़ा पाक। सुभान अल्लाह ए रसूल जे दीन जे नक़ल करण वारा, उम्मत ताईं पहुचाइण वारा मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबा आहिनि। पर अफ़सोस जो हुकूमत अची वई आहे एडन हमरान जी, जो जंहिं इस्लामाबाद में सरे आम अबू बकर सिद्दीक़ के खिलाफ ॻाल्हायो, उनखे राति पेट में जहाज में चाढ़े रवानो करे छॾियो। हिननि हुकुमराननि कयो, इहे जेके हींअर वेठा आहिनि, ख़बर न आहे केरु, इहा बि ख़बर कोन थी पए त आहिनि क्या। अॻे हूंदो नवाज़ शरीफ़, हूंदो गंजो, मथे ते वार कोन आयो, पोइ हसी मौली वाई त चौकीदार बची मंड मंडे में 80 में कानून जॾहिं गंजो सामाणू तॾहिं मड़नि खणी मार पंहिंजे नाल ॾेई वियो कयो थी। पर हुन गंजे मां जान फिटी, ही त मुर्गो मिक्स आचार मथे में लॻो। ख़बर कई भला लॻी। ऐं हिन जी मां शौक़त कान मुहाजिर आहे, जंहिंजे नाले ते रावल वारी इस्मत आहे, तो मुहाजिर आहे। हिन जो पे इकरामुल्लाह न्यायाधीश को मियां वाली जो पंजाबी, मां मुहाजिर आहे, पे पंजाबी आहे, इकरामुल्लाह पे जो नालो आहे मियां वाली, मां मुहाजिर पे पंजाबी, पाण वरी पठान आहे। हे सची की इमरान खान वाड़े हाणे न मिक्स आचार न था जान छॾाइणी आहे। वरी जिते तो जलसो करे 200 मर्द 1100 माई, 2000 मर्द 22,000 माई, 10,000 मर्द 40,000 औरतूं, जी चौक ते नरम है 40,000 माई को माई या मेड सब जे करे मेकअप सेटअप करो, 2 पीस 3 पीस 4 पीस 5 पीस मनाओ कबूल पवा मन मनाओ कबूल वो आ रहा है। इतनी मां डोड़ा कटे वरी नी न चले के पीए करे ये उधर ने डोड़ा कटे वरी रायन खान वरी उनके सूके छड़े दानी वरी विशरण दीदी आया वरी याद को आया लान पड़ी थी वरी ने भेड़ा तो कया खबर पड़ी को थी आया था हकीकत आ ओ मईन में पाण सान छड़ी ना ना मई या घर में वो सान रुको सूंगी जो यानी रुको सूंगे इन गंदमा जान छड़ाने जलाए आलम सबोरा मैदान से अची 26 मार्च जो ऐलान कमा इस्लामाबाद जो बजल अक़वामी ज़ानियन गंदे इंसान के इन इक़दार जे कुर्सी ता लाए फिटो करे हुकूमत आवाम जे नुमाइंदनि जे हवाले कई वञे। आलमन जे इन तहरीक में इन पक्कन छक्कन काजइन के हटाइण जे मामले में आलमन जो साथ जे कढी उहे हथ मथे खणी ऐलान कंदा इंशाअल्लाह। तकबीर इस्लामिया हज़रत मौलाना फजल रहमान इंशाअल्लाह इंशाअल्लाह के बैन अक़वामी ज़ानी के डोरा कदीम मुल्क के पाक करनाज़ी इंशाअल्लाह आलमन जो साथ दई हिन सरज़मीन ते अल्लाह के कुरान जो कानून आणींदा इंशाअल्लाह। अल्लाह ताला तव्हांजे ध्यान ॿुधण के कबूल फरमाए। पछाड़ी दुआ तो घुरा, दुआ थोड़ी कड़वी आहे पर फ़ाइदेमंद ॾाढी आहे। ऐं मूंखे ख़बर पवंदी तॾहिं जॾहिं तव्हां आमीन चवंदा उन में जा अंदाज़ो लॻाईंदुसि त दुआ ॿुहारी वणे थी या न।
दुआ थोड़ी कड़वी आहे पर ख़बर पवंदी आमीन मंझां अल्लाह सही तव्हां असां सभिनी वेठलनि खे पक्को ठपको मुजाहिद करे आमीन अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे शहादत जो मौत नसीब आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम اللهم انا نسالك في نور ما نعوذ بك من شرورهم صلى الله تعالى خير خلقه سيدنا ومولانا محمد وعلى اله وصحبه وذرياته اجمعين برحمتك يا ارحم الراحمين तमाम दोस्त पानी लगा